नाज़रीन तमाम सुठो गीत, तमाम सुठी शायरी। बरकत साहब थोड़ो फ़न खां साइड थींदासीं असां। मौसीक़ी खां अलावा तव्हांजो कहिड़े मतिलबु दिलचस्पी आहे कम में त मूं शायदि जेकॾहिं फ़नकार न हुजां हा त इहो कमु कयां हा? बहरहाल जॾहिं फ़न मौसीक़ी में असां पेर पातो ऐं फ़न मौसीक़ी में जेकॾहिं आयासीं त असां खां फ़िलहाल त दुनिया जूं ॿियूं ॻाल्हियूं विसरी वयूं। बसि अलाह अलाह जो रसूल उन जी आल यादि हूंदी आहे। बाक़ी जेकॾहिं आउं फ़नकार न हुजां हा त आउं हिकिड़ो सोशल वर्कर हुजां हा। उन में जेके ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू, बेपहुच माण्हू, उन्हनि जी मदद कजे हा, उन्हनि जी हेल्प कजे हा। उन्हनि जी मदद हेल्प हाणे बि कंदा आहियूं। हर मोड़ ते, हर तबिके ते जेकॾहिं कंहिंखे ॾुखियो ॾिसंदा आहियूं त वेंदे उनखे हॉस्पिटलनि ताईं या उनखे जेको बि हूंदो आहे हाल उनजी ख़िदमत कंदा आहियूं। पर पोइ बाज़ाब्ता तौर ते उन शइ में हुजूं आहे त बाबा असांखे जेको आहे सो अञा बि वधीक इंसानियत जी ख़िदमत करणी आहे। छो जो इहा जेका इंसानियत जी ख़िदमत आहे उहा हर इबादत खां आला ऐं अफ़ज़ल आहे। बरकत साहब तव्हां हाणे इबादत ऐं प्यार मोहबत जी ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो नंढिड़ो सुवालु आहे, शायदि अवाम जी तरफ़ां मां तव्हां खां पुछां पियो, मोहबत में कहिड़ी ॻाल्हि लाज़मी आहे जंहिंसां वफ़ा मिली सघे? बहरहाल जेकॾहिं इंसान में पाण में वफ़ा आहे त पोइ हर माण्हू वटां वफ़ा मिलंदी आहे। जेकॾहिं पंहिंजी दिलि में दगा आहे त बाबा मूंखे दगा करणी आहे त पोइ भली जेकॾहिं अॻियो वफ़ा वारो माण्हू हूंदो त बि उन वटां दगा मिलंदी। छो जो पंहिंजी दिलि में दगा हूंदी। अगरि पंहिंजी दिलि में वफ़ा आहे त दगा वारो माण्हू बि वफ़ा कंदो। जेकॾहिं पंहिंजी दिलि में दगा आहे त वफ़ा वारो माण्हू बि दगा कंदो। बिल्कुलु। बरकत साहब मोहबत हर माण्हू कई आहे, छा बरकत को पाण कॾहिं मोहबत कई उन में नाकामी या कामयाबी? साईं मोहबत मूं कई आहे, उन मोहबत में मूंखे कामयाबी मिली आहे ऐं अहिड़ी कामयाबी मिली आहे जो शायदि थी सघे त असां बि इन शइ जे लाइ दुआगू हूंदा आहियूं त उहा असां वारी जेका कामयाबी आहे उहा हर इंसान खे मिले। बिल्कुलु असां मोहबत कई आहे, उहा असां मोहबत कई आहे मदीने वारे साईं सां। बाक़ी असां कंहिं बि कंहिं उन हिसाब ॿिए हवाले सां हिन दुनियावी हवाले सां न आहे त कंहिंखां जेको आहे सो कंहिंसां इश्क़ु लॻो हिन फ़न मौसीक़ी में आयासीं। इश्क़ु आहे पंहिंजे बचड़नि सां आहे, पंहिंजे घर वारनि सां आहे, उन्हनि सां आहे। बाक़ी जेकॾहिं असांजो हक़ीक़ी इश्क़ु ऐं सचो जेकॾहिं इश्क़ु आहे त उहो मदीने वारे साईं सां आहे। हुनजे इश्क़ में हिन महिल ताईं ॻाईंदा वॼाईंदा ऐं नचंदा था वठूं। तव्हांजे पसंदि जो कहिड़ो फ़नकार आहे जंहिंखे तव्हां ॿुधी करे मुतासिर थिया हुजो त यार वाह वाह? बहरहाल असांजे मुल्क में त तमामु वॾा नाला थी गुज़रिया आहिनि, जंहिंमें असांजी साइण आबदा परवीन आहे, असांजो नुसरत फ़तेह अली ख़ान आहे, या असांजो राहत फ़तेह अली ख़ान आहे। बाक़ी असां जेकॾहिं हिकिड़ो हिन फ़न में जेकॾहिं आयासीं त असां मोहतरम मंज़ूर सखियाणी साहिब खां मुतासिर थी करे हिन फ़न मौसीक़ी में आयासीं। बाक़ी त सिंध जा तमामु हिकिड़ा बहितरीनु गायक आहिनि। असांजो शमन अली मीराली साहिबु तमामु हिकिड़ो सुठो गायक आहे, या असांजो मास्टर मंज़ूर अलाह हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे बहितरीनु सिंगर हुयो। असांजो मरहूम मुरीद अब्बास ॾाढो सुठो सिंगर हुयो। या ॿिया जेके बि असांजा सिंगर सिंध में ॻाइनि पिया, जेके ॻाइनि पिया सभु सुठा आहिनि, सभु बहितरीनु आहिनि। बरकत साहब पाकिस्तान खां अलावा कहिड़नि मुल्कनि में तमामु घणी परफॉर्म कई आहे? घणो मां UAE दुबई में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहियां। तक़रीबन 20 खां 22 दफ़ा पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो उते कयो आहे। उते शोज़ बि कया आहिनि, कुझु शादी वग़ैरह जा प्रोग्राम्स बि उते अटेंड कया आहिनि, या कुझु दीवान जेके इंडिया जा आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं घुराईंदा आहिनि, जेके उते परफॉर्म करण जो असांखे मौक़ो ॾींदा आहिनि, दावतूं ॾींदा आहिनि, उते वेंदा आहियूं। ऐं उनखां अलावा सऊदी अरबिया बि असांजो वञणु थियो आहे, पर नियत इहा हूंदी आहे त उमिरो करिणो आहे, हज करिणो आहे। पोइ उते वेंदा आहियूं त पोइ असांजे सिंधी मिठनि माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त बाबा फ़िलाणो सिंगर आयो आहे। पोइ ज़ोर ॿार रखराए बि चवंदा आहिनि बाबा असांजी शादी आहे, को प्रोग्राम आहे। पोइ दिलि न चवंदी आहे, पर दोस्तनि जे इसरार खे, उनजी मोहबत खे ॾिसी करे पोइ 2-4 कलाम उते उन्हनि खे ॻाए उन्हनि जो रूह बि राज़ी कंदा आहियूं। कहिड़ी ॻाल्हि माण्हुनि में जेका तव्हांखे पसंदि न ईंदी हुजे? बसि ख़ासि तौर ते जॾहिं असां महफ़िल में वेंदा आहियूं ऐं उते जॾहिं असांजो ॻाइण ते रूह लॻंदो आहे, ॻाइण ते हिकिड़ो मूड थी वेंदो आहे, पोइ उते उन असांजे हिकिड़ो जॾहिं पंहिंजे रूह खे जॾहिं पंहिंजो ॻाइणु वणंदो आहे, पोइ हाणे ईअं न आहे त असांखे वणे त ॿियनि खे बि वणे। जेकॾहिं पाण खे वणंदो त पोइ ॿियनि खे बि वणंदो। पोइ उते जेको आहे सो माण्हुनि जो पाण में चह चटो या भोग चर्चो, पोइ इन ॻाल्हि ते थोरी कावड़ बि ईंदी आहे ऐं मज़ो बि घटि ईंदो आहे। ऐं ॿियो इन ॻाल्हि ते बि घणी कावड़ ईंदी आहे त जेकॾहिं केर बि इंसानु कंहिंसां धोखो करे, ठगी करे, कंहिंसां कूड़ हणे, कंहिंसां बेईमानी करे, त इन ते बि ॾाढी दिलि जेको आहे सो माना रंजो रहंदी आहे। अक्सर तौर ते माशाल्लाह तव्हांजी वॾे वॾे स्टूडियोनि ते रिकॉर्डिंग वग़ैरह थींदियूं आहिनि। हींअर मुंहिंजे ख़्याल में ईद ते बि तव्हांजो एल्बम अची रहियो आहे। इन जी रिकॉर्डिंग तव्हां किथे कई आहे? हाणे जेको मुंहिंजो न्यू एल्बम आहे उनजी रिकॉर्डिंग मुंहिंजी कराची जो तमामु वॾो ऐं बहितरीनु स्टूडियो आहे, शादाब स्टूडियो, जंहिंजो आहे मालिक असांजो अशफाक भाई। उन वटि मुंहिंजे एल्बम जी रिकॉर्डिंग थी आहे ऐं हर एल्बम मुंहिंजो शादाब में ई थींदो आहे। हिन वक़्तु असांजे नाज़रीन खे छा था ॿुधायो? हिन वक़्तु
असांजो वहीद चांडियो असांजे शहर जो हिकिड़ो बहितरीनु शाइरु आहे, उनजो हिकिड़ो बहितरीनु गीत आहे, तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब। अचो त नाज़रीन हलूं पिया गाने जे तरफ़। वहीद चांडियो जो हिकिड़ो बहितरीनु गीत आहे, उमेद आहे तव्हांखे सभिनी खे पसंदि ईंदो। उनजा ॿोल आहिनि त तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब। उस्ताद बुखारी जे हिन बहितरीनु शेर सां सारी लहन वैसी छोड़ तो मैं दीदार करा, मुल्क असारे लुढ़क तो सारे छोड़ तो मैं गुलजार करा, मुल्क असारी लुढ़क तो सारे छोड़ तो मैं गुलजार करा, ओ दिलड़ी दे सां दर्द घिन सां छोड़ तो मैं वापार करा, हिक इश्क लगा हिक इश्क लगा उस्ताद बुखारी छोड़ तो मैं इजहार करा, तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब, तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब, किस्मत सां अॼु आयो आहीं वञण जूं छॾ वायूं साईं, साह ते नाहे भर वसो वरी मिलणु थिए अलाए या नसीब, तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब। वेह त दिल जी आस थे पूरी तड़पी आहे उमेर समूरी, ओ वेह त दिल जी आस थे पूरी तड़पी आहे उमेर समूरी, अॼु खिलूं खुशियूं कयूं वरी खिलणु थिए अलाए या नसीब, तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसणु थिए अलाए या नसीब। मेड़ थी मुंहिंजूं अखियूं आलियूं अंदर में हिन सव सव ॻाल्हियूं, मेड़ थी मुंहिंजूं अखियूं आलियूं अंदर में हिन सव सव ॻाल्हियूं, वेहुसूर सलियां तो सां वरी सलण थिए अलाए या नसीब,
मां सिक लाहे वठां वरी ॾिसण थिए अलया नसी कुर्ब कया थी सार लधी थी वही द चांडिया खुशी बख्शी थी ओ कुर्ब कया थी सार लधी थी वही द चांडिया खुशी बख्शी थी बीहर कंबर शहर दे तुझो अचण थिए अलया नसी तो मां सिक लाहे वठां वरी मिलण थिए अलया नसी किस्मत सां अॼु आयो आहीं वञण जूं छॾ वायूं साईं साह ते नाहे भर वसो वरी मिलण थिए अलया नसी तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसण थिए अलया नसी तो मां सिक लाहे वठां वरी ॾिसण थिए अलया नसी